ये निभागो हमरा न्याकी न निकतो ये रन मुख तो आज असराप जुड़ी है। हलो बा ॾाढो वज़न आहे सामान में, कॾहिं पुॼंदुसि मंज़िल ते? जल्दी जल्दी वञे, केकड़ो ना निकरी वञे, ॻोठ रसंदे रात न थी वञे। हा हा वञा थो, सामान बि आहे, वज़न बि त आहे न। ठीकु आहे। ई त जुल्म कयो पियो वञे, सॼो घर ॿुहारियो पियो वञे। पहिरियों त आउं इन चङे मुड़ुस खे थो ॾिसां, पोइ मोहारी रन खे। अरे कह रही सुरा इत्यो भेज, आज तुझी खबर थो गिना। ए काका साभागो एस भागा जो त आऊं तुझे भाग खे थो ॾिसां। ए काका छितो थियो है छा? तू आही केर? अरे मूंखे सुणा, ए सामान कंहिंजो आहे खड़ा मचे? ए काका सामान मुंहिंजो आहे, मुंहिंजो। पिढ़े जो सामान हेड़ा हेठ रख, करिया न सिधो। हेड़ा हेठ। ए काका छॾ मूंखे, ॻोठ वञणो आहे, खेखड़ो निकिरी वियो त देर थी वेंदी। आठ कर ए मूंखे ॾे। अरे बचायो नी ॾिठो न फुल पियो थिए, बचायो रे। पिढ़े जो माल है हां, ये सामान जी घर में भरी बदनी है। लायत ए घोड़ा रे बचायो सामान ला। अरे बचायो अरे बचायो रे। भज। सारंग ॻाल्हि ॿुधी अथई? छा सोनाणी? काल्ह जुड़े पे ॻोठ में ऐलान कयो कहिड़ो ऐलान? त चनेसर खान ॻोठनि में चक्कर लॻाइण ईंदो। इहा ॻाल्हि त मूं ई ॿुधी आहे। आयो त वरी बि को न को मसलो करे वेंदो, चनेसर खां चङाई थींदी कोन्हे। सोनाणी चनेसर भले पियो घुमे ॻोठ, उन सां असांजी सिहत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। ठीकु आहे, असांखे त कुझु बि कोन थींदो, पर वेचारी ग़रीब आवाम खे धड़का ॾेई परेशान कंदो। घणो करे त मुंहिंजे ख़्याल में चनेसर जे आॾो माण्हू ईंदा कोन एतिरा। वेचारा ग़रीब माण्हू मोचड़नि जे डप खां वञी गॾु थींदा, कीअं तो चई कोन वेंदा? सोनाणी माण्हू वञनि या न वञनि इहा त उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर मूंखे ॿियो शक थो थिए। कहिड़ो शक सारंग? चनेसर का न का फनकारी ज़रूर कंदो। हा ईअं त आहे। राणो खान हिन ॻाल्हि ते ॾाढो चिड़े पियो ऐं चए पियो त तमामु वॾे झेड़े जो बि इम्कान आहे। हा सारंग, हुनजो इहो अंदाज़ो ग़लति कोन्हे, ईअं थी बि सघे थो। मुंहिंजे ख़्याल में त चनेसर अचे ई इन इरादे सां थो त को झगड़ो थिए। अहिड़ो को मसलो थियो त ज़ाहिर आहे तव्हां राणे खान सां गॾु हूंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। अलाह ख़ैर कंदो। ठीकु आहे, मां बि वञा थो, हिकिड़ो कमु आहे। ठीकु आहे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।